देवेन पटे बोर्ड या पेपर पूरा थी यार, यहाँ रिजल्ट आई अॻियां छा सोचो थी करियर जो? कुछ कने न कि ये लोफरगिरीअ में जिंदगी बर्बाद कने? हाँ पापा एक्चुअली मां भी वही सोचा पियो पर कुछ समझ में न पियो अचे मूंखे। ॿुधण हिकिड़ो कम कर, कॉपी पेन खण ऐं हुन ते लिखी आहे करियर ऑप्शन त जेके तो लगन था समझ में अचनि था करे सघनि इंटरेस्ट लॻई थो वो लिखी करे मूं वटि अचे त मां ॾिसां थो। वन शाबाश उथी। पर 5-6 ऑप्शन मैंने में लिखे आहिनि पेपर में, मूंखे लॻे थो कि मां हे कयां 5 हिननि में कुछ त कयां। ॿुधाए पहिरियों मां छा लिखियो थी? अब पहिरियों पायलट लिखियो आहे मां, मूंखे पायलट जो जाम शौंक़ु आहे। पायलट पायलट माना जहाज हलाईंदे न तूं, हिकिड़े तरीक़े जो ड्राइवर ई कहलाईंदे। असां तो केॾो वॾो कयो पढ़ाई कराई तोखे, हुन खां पोइ माना तूं जहाज हलाईंदे? पप्पा नंढेपण खां शौंक़ु आहे मूंखे, ऐं तव्हांखे बि ख़बर आहे मां नंढे हूंदे बि रांदीके वारो प्लेन हलाईंदो हुउमि। अरे तोखे त बंदूक हलाइण बि शौंक़ु हुयो नंढे हूंदे, त मां छा तोखे बंदूक हलाइण मोकिलियूं ॿाहिरि? बसि करे वे, अॻियां ॿुधाए ॿियो छा लिखियो थी? पापा होटल मैनेजमेंट लिखी आहे मां, मुंहिंजो दोस्त बि होटल मैनेजमेंट थो करे त असां सोचो ॿई गॾु कयूं। हा बसि दोस्तनि जे करे ई ज़िंदगी बर्बाद आहे। दोस्त होटल मैनेजमेंट थो करे मैं तू भी कंदे। होटल मैनेजमेंट माना ये मैनेजर थींदे न तूं, ऑर्डर वॉर्डर लिखंदे भाई गॾु लिखंदो ऑर्डर। ओ असां नॉनवेज खाईंदा न आहियूं त उहो नॉनवेज ऑर्डर वठंदो, तूं वेज ऑर्डर वठंदे, ईअं न? पापा फोटोग्राफी कयां, हुनजो शौंक़ु बि आहे ऐं हुनजो स्कोप बि ॿुधो आहे जाम आहे। अरे स्कोप त हर जॻह ते आहे, पर तोखे ईंदी आहे छा फोटोग्राफी? तोखे न ईंदी आहे न, पोइ तूं छा कर हुन खां पोइ? माण्हुनि जे तेल बुकनि ते ऐं भोगनि ते फोटो कढंदे? पापा इवेंट मैनेजमेंट पे हाणे नओं हिकिड़ो करियर आहे कि इवेंट असां मैनेज करंदा रहंदा आहियूं। वॾा वारा इवेंट्स ऑर्डर्स ईंदा आहिनि न, जीअं वॾी वॾी शादियूं थियूं या कोई फंक्शन थियो, ऐं कंपनी बि आहिनि इवेंट मैनेजमेंट कंपनीज़, त उहो असांखे जॉब बि ॾेई सघंदियूं आहिनि, वॾो पैकेज आहे हुनजो बि। तूं त कोई सियाणो आहे न कि कंपनी तोखे कोई वॾो कमु ॾींदी इवेंट मैनेजमेंट जो, तुंहिंजी शिकिल ॾिसी चवंदा भाई हिन कुर्सियूं ऐं टेबलूं लॻाइण कमु ॾियो शादीअ ते। पापा तव्हां ई ॿुधायो छा कयां भला मां? पढ़ाईअ जो टके बि शौंक़ु कान थी न, हीअं चए भला इंजीनियरिंग कंदुमि या फार्मेसी कंदुमि या काई डॉक्टरी फील्ड में वेंदुमि, चए ईअं तूं? हा पापा फार्मेसी सोचियो आहे मां, फार्मेसी करे सघंदो न पुट, तुंहिंजे मथां असां पंहिंजा पैसा बर्बाद न करणा आहिनि। 4 सालनि जो फार्मेसी जो कोर्स तूं 8 सालनि में केटियूं लॻाए करे पूरो कंदे, मिटी माटी वारा ईंदा छा चवंदासीं पुट छा कंदो आहे, केटियूं क्लियर कंदो आहे? पप्पा तव्हां ई ॿुधायो, शब्द न था चओ, मां छा कयां ॿुधायो? छॾे तोसां कुझु न थींदो, उथी हल चंपल पिया चुप करे दुकान ते।